नाज़िया ख़बर ॾींदा खैरपुर मां जिते मुहर्रम अल हराम जे दौरान भी खैरपुर शहर अंदर मिठे पानी जो बहरान खत्म न थी सघियो। खैरपुर शहर अंदर पब्लिक हेल्थ वारा शहरनि ताईं मिठो पानी पहुचाइण में मुकमिल तौर नाकाम थी चुका आहिनि। खैरपुर में मुसलसल केतिरनि ई ॾींहंनि खां केतिरनि इलाइक़नि में मिठे पानी जो बहरान पैदा थी वियो आहे, जंहिं सबबि इंजीनियर सदाकत सोह जी नाअहली खुली साम्हूं अची वई आहे। खैरपुर जे शहरनि जो चवणु आहे त इंजीनियर सदाकत सोह आमिर शेख समेत को बि अमलदार फोन करण लाइ तयारु न आहे। खैरपुर जे शहरनि जो चवणु आहे त इंजीनियर सदाकत सोह आमिर शेख खे पाणी हलाइण जो इंचार्ज कयो आहे, जेको नॉन टेक्निकल माण्हू आहे जंहिंखे पाणी हलाइण जी ख़बर ई न आहे। नाज़िया ख़बर ॾींदा खैरपुर मां जिते पब्लिक हेल्थ इंजीनियर सदाकत सोह जी नाअहलीअ जे करे मुहर्रम अल हराम जे दौरान भी खैरपुर शहर अंदर मिठे पाणी जो बहरान पैदा थी वियो आहे। जॾहिं त खैरपुर जे शहरनि जो चवणु आहे त पब्लिक हेल्थ वारो खातो मुहर्रम अल हराम जे दौरान यज़ीदी किरदारु अदा करे शहरनि जो पाणी बंदि करे छॾियो आहे।